सईद जोकर सईद मेमन चवंदो आहे जे शायर न हुजां हा त संग तराश हुजां हा, पर मूंखे लॻंदो आहे जे शायर न हुजे हा त जोकर हुजे हा। जोक वरी अहिड़ा करे हा जो हिकु ॾींहुं को न को मथे फिरियो, जेल में रसो ॿधी आकिल जी घिटियुनि में गेले गेले मारे सा ऐं सूरन हाणी सिंधु खे हिकु महरूफ़ मस्करे खां महरूम थियणो पइजी वञे हा। उहो वरी कीअं? मस्करो, मथे फिरियो ऐं मौत तजुब जी ॻाल्हि ज़रूरु आहे, पर थिए बि ज़रूरु हा। छो त सईद मेमन जे चर्चनि में खुटंदो आहे त गारियूं ॾियणु शुरू कंदो आहे। ॿिनि लफ़्ज़नि में गारियूं माना डेश डेश, बिल्कुलु गारियूं बि असुल कचूं गारियूं। जॾहिं पाणी सिर खां मथे चढ़णु लॻो त उन्हनि जे आज़ार मां जान छॾाइण लाइ असां बि घाट घड़ण लॻासीं ऐं नेठि हणी वञी हंधु कयोसीं। पोइ जॾहिं बि आयो सिधो वठी वञी राइस किनाल लॻे कमिश्नर ऑफिस जे सेकंड फ्लोर ते इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जी ऑफिस में कुर्सीअ लाइ अज़ाब बणियल कासिम केहर जा सलामी थींदासीं। पोइ ज़ारी जो जहान हूंदो, ॼण सानबूर पइजी विया। चर्चा त घटि कान थींदसि, जे इत्तफ़ाक़ सां गार निकिरी वियसि त ॼण खखर में खड़ो हणी कढियईं। सईद हिकु कार कढंदो त कासिम 99 खां भुलिजी वरी हिक खां बीहंदुसि। पोइ चांहि ऐं सिगरेट जो शौक़ीन चांहि अचण खां अॻु में सिगरेट साड़े ओचितो उथी बीहंदो, ख़ुदा हाफ़िज़ मुख़्तियार सुभाणे कोन ईंदुसि आहे। पोयां सॼे चवंदोमांसि सईद सुभाणे ॾाढी परे अथई ऐं थींदो बि ईअं। मूंखां पहिरीं शेख ज़ैद कॉलोनी वञी इस्माइल जे होटल ते चांहि नोश करे वेठो हूंदो। वञण सां टोकींदे चवंदोमांसि मोहतरम सुबुह वारी नेरनि हाणे हल त मांझांदो कराए अचांइ। खिलंदे चवंदो अञा नथो मुड़ी, छॾ उनखे डेश डेश। चांहि पी त गुलाम नबी गुल ॾांहुं था हलूं ऐं पोइ हलण लॻंदासीं। सिज टामणी हणी वियो हूंदो, कांव जी अखि पई निकिरंदी, तॾहिं बि हल हलां, न रुकबो न थकबो। जिते रुकबो उहो साईं गुलाम नबी गुल जो दरवाज़ो हूंदो। साईं जो दर मौजूदु हूंदो त ठीकु, न त ओताक जो दरवाज़ो खोलराए वेही इंतज़ारु कंदासूं। साईं ईंदो त शाइरी जी निशस्त लॻंदी। सईद पनो कढी पढ़णु शुरू कंदो। जे गज़ल झूपड़ीअ अंदरि पियो ॾीओ भरे थी अकेली नार ओसीअड़ो करे, त गज़ल जो हक़ अदा करे छॾींदो। जे वाई नूरी तो खां पोइ केॾी किंझर में ख़ामोशी आहे त कमाल करे छॾींदो। वाई बि पंहिंजो मट पाण हूंदी। सईद जी शाइरी जी कहिड़ी ॻाल्हि करियां, लिखंदो त खूने जिगर मां कलम ॿोड़े लिखंदो आहे। असांजी असांजी उञ ई न उझामंदी त पना वेड़े खीसे में विझणु शुरू कंदो। सईद अञा ॿुधाए त उथी खड़ो थींदो, हल हलूं साईं ख़ुदा हाफ़िज़। पोइ हलण लॻंदासीं। सागिन रस्तनि ते SP ऑफिस भरिसां ईंदे ई सुभाणे जो चई हलियो वेंदो। मूंखां इंतज़ारु, सुभाणे जो इंतज़ारु ऐं ॻोठ जा रस्ता। पोइ अचानक अभागो या सभागो ॾींहुं आयो। शाइर सईद दोस्तनि जी दावत ते साबिक़ा मीरनि ऐं हाणोके पीरनि जी सरज़मीन खैरपुर वञी निकितो। हलंदड़ महफ़िल में अछा कपिड़ा पहिरियल के कज़ाक अची कड़किया। सईद जी दिलि ते धारो लॻी वियो। हिन वीचारे वटि ॿियो हो ई छा सवाइ दिलि जे। सो उन सदमे हणी हौसला ई खता करे छॾियसि। मोटियो पर न मोटण जहिड़ो, मिलियो पर न मिलण जहिड़ो। दोस्तनि ऐं दावत जा हाल अहवाल करण बजाए शुरू थी वियो। तिरवारीअ पागल कयो घरवारी विसरी, अंगोछो कुल्हे रखी पयासी निकिरी, वयो यर विसरी रक्षो पंहिंजो रोड ते। खजनि वारे शहर में मिलियासीं तो साण, मुंहिंजो मन खसे वई रतीअ जी निहान, तॾहिं खां तो कान सटूं खाए साह थो। ऐं अहिड़े नमूने हिकु शाइर मास्टर ड्राइवर ऐं जोकर सईद सईद में तब्दील थियण लॻो। ख़ामोशीअ जे समुंड में घुतूं हणणु शुरू कयईं। सुभाणे अचण जो चई गैर हाज़िर रहण लॻो। जे ईंदो त हिकु हसीना जो ज़िक्र छेड़े वेही रहंदो ऐं उन जे हवाले सां अहिड़ियूं अजीबो ग़रीब ॻाल्हियूं कंदो जो हैरत वठियो वेंदी। चवंदो मां हुन सां हर राति मिलंदो आहियां, हूअ बि मूंसां मिलंदी हूंदी। असीं ॿ किथे आहियूं, मुंहिंजी शाइरी हुन खां सवाइ अधूरी आहे। मां हिते थो तड़पां, हूअ हुते तड़पंदी हूंदी। न मिलूं त सुठो, मतां मिलण सां मोहबत बाठी थी वञे। ऐं एतिरे क़दुरु जो अॼु अची चयाईं मुख़्तियार असीं हिन जनम में न मिली सघियासीं, अॻिले जनम ज़रूरु मिलंदासीं। मूं कंधु मथे खणी दांस ॾिठो, अखियूं चुली रहियूं हुयुसि, पर रुनो कोन। मूंखे ख़ौफ़ वराए वियो। सईद ॻोढ़ा गॾु छो थो करे, रोए छो नथो? हुनखे रोइणु घुरिजे। पंहिंजी बेवसी ऐं पंहिंजे महबूबा जी मजबूरीअ ते डिॼा थो, मतां ओचितो अहिड़ो ॾींहुं अची वञेसि
अखियुनि जा बंद भॼी पवनसि पाण ॿोड़े छॾे ऐं संदसि महबूबा माठीने जी महबूबा वांगुरु कंहिं सूबेदार जे ॿारनि जी माउ बणिजी वञे। जीअं सिंध थी।